अल्हम्दुलिल्लाह सभी साथी दिल जे मोहब्बत सा बुलंद आवाज से दुरूद शरीफ पढ़ो। बुलंद आवाज टाइम घुमाओ टाइम वाला घुमा लो न मत टाइम घणो हूंदो सब रही अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना व मौलाना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व औलादिहि व आलि बैतिहि अजमईन। शहर घोटकी ऐं गिरदो नवाजा दोस्तों मुसलमान भाइरो असांजे स्टेट ते आले इल्म शख्सियतूं काबिल कदर शख्सियतूं मौजूद आहिनि। इन्हनि वॾनि वॾनि प्रोग्रामनि में आलिम बुज़ुर्ग तमामु घणा हूंदा आहिनि। इन्हनि जो टाइम मुख़्तसर हूंदो आहे।
अल्लाह संजा तव्हां सां गुनाहगारनि ऐं बेदारनि जे मथां अणगणिया एहसान ऐं महिरबानियूं जंहिं रब साईं इन इदारे जे तरफ़ खां हिन अज़ीम शान दस्तार फ़ज़ीलत कॉन्फ्रेंस में घुराए करे रब साईं क़ुरान पाक जो दीदार करायो आहे ऐं क़ुरान पाक जे ॻाल्हियुनि जे ॿुधण ऐं ॿुधाइण जी तौफ़ीक़ अता फ़रमाई आहे। अल्लाह साईं असांजे हिन मर्द मुजाहिद मुंहिंजे माइट हज़रत मौलाना अब्दुल वहाब करोड़ो साहब जे मेहनत के शल कबूल ऐं मंजूर फरमाए। इस्लामी महीनो रबियु सानी जो हली रहियो आहे। अब कहिड़ो हली रहियो आहे? थोड़ो ॻाल्हायो। रबियु सानी जो महीनो हली रहियो आहे। हिन खां अॻु में रबियुल अव्वल जो महीनो हो। अवां सॼो महीनो रबियुल अव्वल जो महबूब साईं सां इश्क जूं ॻाल्हियूं, अम्मा हलीमा साईं जूं ॻाल्हियूं, अम्मा आमिना साईं जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। पर वॾी ॻाल्हि इहा हुई त हिन रबियुल अव्वल जे महीने में वरी आशिक़नि जी हिकिड़ी टी जिन्स बि ज़ाहिर थी हुई। जाॻो था साईं? थोरी इजाज़त आहे? बसि मुर्शिद मुंहिंजे भरिसां आहिनि। इन रबियुल अव्वल जे महीने में हिकिड़ी आशिक़नि जी टी जिन्स बि शामिल थी हुई। अल्लाह करे सुबुह वरी आईंदा वारे रबियुल अव्वल ते ख़बर न आहे त घणियूं जिन्सूं ज़ाहिर थींदियूं। रबियु सानी जे महीने में महबूब सुभानी कुतुब रब्बानी अरसे पीरान पीर सैयदना अब्दुल कादिर जीलानी रहमतुल्लाह अलैह जी वफ़ात थी आहे। मां वरी इस्लामी महीननि जे उन मुनासिब जे लिहाज़ सां बि कुझु अर्ज़ो ज़िक्र कंदो रहंदो आहियां। पोइ मुंहिंजी दिलि थी चवे त अवां दोस्तनि जे साम्हूं अरस ऐं पीरान पीर सिंह रहमतुल्लाह अलैह जे बारे में कुझु ज़िक्र कयां। संदन नालो हुयो अब्दुल कादिर। छा नालो हुयो? संदन वालिद साहब जो नालो हो अबू सालिह। जिए अबू सालिह हो तीअं सालिह जवान हो। संदन वालिदा मोहतरमा जो नालो हो बीबी फातिमा। उनजो नालो छा हो? बीबी फातिमा। फ़क़त अवां बीबी फातिमा जे नाले ते नज़र कंदव त बीबी फातिमा जे नाले जी भी हिकिड़ी तारीख़ आहे। हिकु उहा बीबी फातिमा जेका हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ॾाढी साइण आहे। हज़रत अब्दुल मुतल्लिब साईं जी घरवारी आहे। साईं जी ॾाढी, उनजो नालो भी बीबी फातिमा जे महबूब साईं खे पालियो आहे। तव्हां वॾड़ा खोड़ वेठा हो। अवज जेको बच्चो जवानीअ में हलियो वञे, पोइ जेके उन बच्चे जा बचड़ा हूंदा आहिनि उहे ॾाॾंग खे बि प्यारा त उहे नानक खे बि प्यारा हूंदा आहिनि। हज़रत अब्दुल्ला साईं जो दुनिया छॾे वियो त हज़रत अब्दुल्ला साईं जो फर्ज़ंद मोहतरम आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां ॾाॾंग जो बि प्यार त नानक जो बि। मां हिकिड़ो जुमिलो चवंदो रहंदो आहियां। असांजा नौजवान चवंदा आहिनि साईं तव्हां वाइज़नि में चओ था त ॾाॾंग जी बि पारत अथव, नानक जी बि पारत अथव, साईं चाचनि जी बि पारत अथव, मामनि जी बि पारत अथव। पर नौजवान हिकिड़ो ॿियो जुमिलो चवनि था साईं असांजे लाइ मसइलो आहे। अवा कहिड़ो तव्हांजे लाइ मसइलो आहे? जेकॾहिं चाचनि जो पासो था वठूं त मामा था चवनि त जेको अमड़ जो हिसो असां ॾे अचेव पियो न, लॻेव पियो न, हाणे उहो हिसो ई ख़तम। जाॻो था? छोकिरा चवनि था जेकॾहिं असां वठूं था चाचनि जो पासो त पोइ मामा छा था चवनि था? जेको तव्हांजे अमड़ जो असांजे भेण ॾे असां ॾे हिसो लॻे पोइ हाणे तव्हां लॻा हो चाचनि जे कॾ त हाणे तव्हांजे अमड़ जो हिसो ख़तम। वरी जेकॾहिं मामनि जो पासो था वठनि छोकिरा त पोइ वरी इहा मामनि जे पासे वठण खां बाद में चाचनि जी ख़ुदा ॿुधे थो पियो। नाराज़ बि न थीजो, मिड़े हुज कंदा पाण।
अलाह से वरी चाचन जी ॿुधे थो अब तव्हां मामन जे कढ लॻाओ न तव्हांजे पीउ जो जेको असांजे हिसो ठहे थो हाणे उहो हिसो छोरा चाचन जो पासो था वठनि त मामा भॻा था वञनि हिसो खाधियूं था वञनि मामन जो पासो था वठनि त चाचा भॻा था वञनि हिसो खाधियूं था वञनि हाणे छोरा वञनि त काॾे वञनि से अब्दुल हफ़ीज़ साहब वेठा से अब्दुल हफ़ीज़ साहब बि वेठा मुंहिंजे उस्ताद मोहतरम हरसे मीर मोहम्मद मीर अकवारा उन्हनि ॾे जेका बि फतवा आई आहे मां उतां जे मदरसे जो हवालो थो ॾियां जेका बि फतवा आई आहे वठण वारी ॾियण वारी फतवा कंहिं बि न वरिती आहे कियां साईं मुंहिंजी जेका घरवारी आहे उहा ॿाहिरनि सतनि में अकेली आहे मुंहिंजी ज़ाल जो हिसो घणो लॻंदो न वठां त हिकु ई आहे फतवा ॿी मुंहिंजी जेका अमड़ आहे न से उहा बि सतनि अठनि ॿाहिरनि में अकेली आहे मुंहिंजे अम्मा जो हिसो घणो लॻंदो अड़े माउ खे ख़र्चु ॾींदो घणो है नाराज़ न थीजो असां वरी ज़बान जा कुझु खुलियल मां मरे पई ॻरे पई खंघ साके जे तुझे 50 रुपए दवा जे लाइ तूं तयारु न है अमड़ सां हालत हुई अलाए कहिड़े तकलीफ़ुनि में हुई अमड़ खे तूं सियारे जी जर्सी वठी ॾियण जे लाइ तयारु न है अमड़ साण खे तूं 100 रुपयो ॾियण जे लाइ तयारु न है हाणे पोड़ी थी आहे त हाणे अमड़ जी ख़िदमत थो करे अम्मा अलाए घणा ॾींहं पोइ बि ॿाहिरनि सां ॻाल्हाए त सयूं हिसो त वठी ॾिनियूं वञनि माना ॿी यादि न अथसि पर माउ जो हिसो पर पोइ मां हीअं चवंदो आहे ठीकु आहे तुंहिंजे अमड़ जो बि हिसो लॻे थो उहो बि यादि थी तुंहिंजे घरवारी जो बि हिसो लॻे थो उहो यादि थी पर जेका तूं भेण पढ़ाई आहे उनजो बि त तो ते हिसो लॻंदो की न ॾियण ते त सभु हूअं चओ था हाणे वठण वारो पासो पोइ वरी उते पाण मुफ़्त वरी जॾहिं मसइलो ॾियण जो आहे त पोइ वरी हिननि बुज़ुर्गनि ॾे पंधु न कंदो पोइ वरी पाण ई मुफ़्ती थी वेंदो सही उन भेण त मूंखे कॾो कजो चई छॾियो त मां तव्हां ग़रीबनि खां वठी छा कंदमि भला अहिड़ो को शायदि अथई शायदि तूं सौ घोटके जा क़ुर खणाए से हणी वेंदो ॾियण वेल भाउ भेण मूंखे माफ़ करे छॾियो भेण चयो त मां ग़रीबनि खां अच्छा पोइ तुंहिंजी अमड़ ग़रीबनि ॿाहिरनि खे नथी छॾे तुंहिंजी घरवारी नथी छॾे तुंहिंजी भेण तोखे कीअं हिसो छॾियो पर जेकॾहिं ज़मीन बि अचे बाईपास में त पोइ छा थो सम्झे अञा खणी हेठि अचे खॾनि सॾनि वारी सिम वारी ॿी पर जेका अचे प्लाट ऐं बाईपास में इहा भेण छॾी थी पर पोइ हिनखे भॼण जा खोड़ दग कीअं भेण खे चवंदो जेकॾहिं तूं हिसो घुरियो न पोइ जेको न नंढे हूंदे ज़बान थियल हुई त बाबा मां तोखे ॾींदुमि संग तूं मूंखे पोइ संग जो आसरो न कजाए अहिड़े सदको वञाए भॼण जा तोखे दग इमरान त मुफ़्त में बदनाम आहे पर असां बि घटि कोन कई आहे नाराज़ न थीजो पाण में को ॿुधे त कोन थो न इमरान मुफ़्त में बदनाम आहे पर असां बि घटि भेण खे अवल इहो दड़को ॾींदो त जेकॾहिं हिसो घुरियई त पोइ अचणु वञणु ख़तमु ईद ख़तमु बिरादर ख़तमु भत बिरादर ख़तमु ओ कंहिं शइ जी उमेदु आसरो न रखजांइ पोइ भेण चवंदी भला अबे जो दर्द न बंदि कर तुंहिंजो ई भत घाटो तूं ई वञी खाओ पोइ चवंदो अहिड़ियूं भेनरूं वरी बि भेण आहे ॾिसो रहम थियुसि न छॾियईं न हाणे इहो छॾियईं ॻाल्हायो न ॻाल्हायो इहो छॾियईं पोइ वरी जेकॾहिं असां मुला हक़ सच चऊं था त पोइ छा चवंदो हे वाइदो असां खां ॿुधण में चढ़ियल वाइदो चढ़ियल न आहे तूं चढ़ियल आहे अलाह सही शल अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए ॾियण में मथां खाइण में सम्झो थोरो लफ़्ज़नि ते गौर कंदा हलियो अल्लाहु अकबर जेकॾहिं बीबी फातिमा साईं जे नालनि जो मां तज़किरो कयां उन्हनि जी तारीख़ ॿुधायां त उहा बि लंबी तारीख़ थी वेंदी हिकु महबूब मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ॾाॾी साईं जंहिंजो नालो बीबी फातिमा बीबी फातिमा साईं जेका महबूब मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी चाची आहे जंहिंमां मुर्शिद अली साईं पैदा थियो आहे चाचीअ जो नालो बि असां जहिड़नि साधन मुलनि खां त पिया नौजवान फतवा वठंदा आहिनि साईं भला चाचीअ सां निकाह करणु जाइज़ आहे भला मामीअ सां चंडरा ॻोठु ख़ाली थी वियो छा चाचीअ मामीअ ते ॿारु पियो आहे
अलाए छोरनि खे सम्झ में ॻाल्हि नथी अचे भला सॼो ॻोठु भरियो पियो आहे ओॾो ॿारु ख़तमु थियो चाची ऐं मामीअ तुंहिंजो ॾोहो कयो कहिड़ो अल्लाह साईं असां मुस्लमाननि खे शल हया नसीब फरमाए सी आहे कि न चिड़ में मुंहुं ख़राबु थी वियो अथव आहियूं त राज़ी पाज़ी न एॾो सी बि न आहे बोले फ़क़ीर वीचारे इंतज़ाम वॾो कयो आहे महबूब मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे चाचीअ जो नालो बीबी फातिमा पीरी बीबी फातिमा साईं मां रब करीम जेको घोट पैदा कयो तंहिंजो नालो हज़रत अब्दुल्लाह उन हज़रत अब्दुल्लाह मां जेको घोट पैदा थियो तंहिंजो नालो मुहम्मद रसूलुल्लाह सचो सल्लल्लाहु बीबी फातिमा साईं मां जेको रब करीम घोट पैदा कयो तंहिंजो नालो मुर्शिद अली तंहिंजो नालो मुर्शिद अली मां सोने अली साईं जे तारीख़ ॾे त नथो वञा छड़ो बीबी फातिमा साईं जे नालनि जी तारीख़ तो ॿुधाईंदो हलां हुज़ूर नूर अलैहिस्सलातु वस्सलाम जे टी बीबी फातिमा साईं खे रब करीम 4 न्याणियूं ॾिनियूं घणियूं तव्हां ॻाल्हायो आलिम इल्म खां नथो पुछा कयो साईं खे रब करीम 4 न्याणियूं ॾिनियूं हिकु न्याणीअ जो नालो बीबी ज़ैनब ॿिए नंबर न्याणीअ जो नालो बीबी रुकैया टे नंबर न्याणीअ जो नालो बीबी उम्मे कुलसूम चौथे नंबर न्याणीअ जो नालो बीबी फातिमा साईं खे 4 न्याणियूं रब ॾिनियूं पर पोइ बि साईं कावड़ न कई त मूंखे सभु धीअर छो तवजह कंदो हले यार ब्रेक लॻंदी आवा घणियूं न्याणियूं साईं खे 4 न्याणियूं पोइ बि साईं कावड़ न कई त मूंखे 4 धीअर छो थियूं हिते वेचारी जेकॾहिं 3-4 न्याणियूं थियूं ॼणे उन सां मुड़ुस जी हालत या सावरनि जी हालत मेणनि जे करे वेचारी ज़ारो खाई मरी थी वञे ज़ारो खाई पहिरीं बि छोरी ॼणई ॿी बि छोरी टी बि छोरी तूं भला छोरियुनि जो ठीको खयो आहे छा पोइ तॾहिं त खोड़ो साहिबु चवंदो आहे न भला तूं हिकिड़ो छोरो पाण ॼणे ॾेखार त ख़बर पए न इन लिहाज़ चवंदो आहे न तूं जो हुनखे ज़ाल खे चवे थो हिकु छोरी ॿी छोरी टी छोरी इहा हिन जे वस में आहे छा हे यार छा थो चवे या बोले मई अशा लिखियो पियो अल्लाहु अकबर आलिल में शख्सियत वेठियूं महबूब मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे जुमले ते नज़र कर फरमांदा हनीअल लकुम अला बनातकुम ओ दुनिया वारा दुनिया तोखे पुटनि जे जमा ते मुबारकूं ॾींदई मां मुहम्मद तोखे न्याणियुनि जे जमा ते मुबारकूं ॾिनियूं थो वञा कंहिंजे ॼमण ते न्याणी जे ॼमण ते कावड़ न कंदो कर गुस्सो न कंदो कर लिखियो पियो आहे सीरत जे किताबनि में अल्लाह जे ते राज़ी थींदो आहे तंहिंजे घर में न्याणी ॾींदो आहे अल्लाह जे ते राज़ी थींदो आहे उनखे अल्लाह न्याणी ॾींदो आहे पाण वटि ऊंधो तरीक़ो पाण वटि अब्बा हे निभागो आहे न हिनखे छड़ो सभु धीअरूं ॼमंदियूं पोइ जेके 7 पुट जेके सभई विढ़नि था उहो वरी कहिड़ो सिभागो आहे हरी छोकिरा हिक ॿिए खे सटे कुटे बीठा अल्लाह सही पुट ॾे तॾहिं बि नेक ॾे रब सही न्याणियूं ॾे तॾहिं बि नेक ॾे आमीन चओ ओ मुसलमानो न्याणियुनि जो ज़िक्र निकितो आहे त 2 लफ़्ज़ चयूं थो वञो न्याणियुनि जे ॼमण ते कावड़ गुस्सो ॿी ॻाल्हि महबूब खे रब करीम 4 न्याणियूं ॾिनियूं मिठड़े मुहम्मद 4 न्याणियूं परणायूं तवजह कर मिलियूं 4 महबूब सही 4 न्याणियूं परणायूं किन ॿ परणायूं 2 विहारियूं थोरो ॾाढा ॻाल्हाया 4 ई परणायूं न
वो दौर भी पाक, माहौल भी पाक, घर भी पाक, घरानो भी पाक, बच्चा भी पाक, अबो अम्मा भी पाक। उन पाक शहर में पाक महबूब जे घर में पाक जमण वारियों न्याणियों महबूब मुस्तफा करीम साईं पणायो। ॿुधा जॾहिं महबूब न विहारियूं तोखे मूंखे कहिड़ो हक़ आहे जो न्याणियूं विहारियूं वेठाऊं। आहे कोशिश कंदुमि त ॻोरो डोज़ न हुजे, मिड़ई हल्को सल्को नंढी पोनेस्टान जेतिरो, वॾी डबल पोनेस्टान जेतिरो डोज़ न हूंदो, छो त अॼु पेट गरम लॻो पियो, माण्हू बर्दाश्त नथो करे सघे। हा साईं, माण्हू बर्दाश्त। हीअ ॻाल्हि ॿुधी छॾियो मुस्लमानो, हक़ सच जो वाइदो करणु बि ॾुखियो आहे, हक़ सच जो वाइदो ॿुधणु बि ॾुखियो आहे। वाइदो करणु बि ॾुखियो, ॿुधणु बि। जेकॾहिं व्याज ते वाइदो कर त व्याजी कावड़ियो वेंदो, धवंदो वेंदो। व्याज ते वाइदो कर त पोइ व्याजी पैसा त असां था ॾियूं, मुलनि जो मथो छो फिरियो आहे? मुलनि जो मथो न फिरियो आहे, मुला सोचनि था त क़बर जे मोचड़नि खां बची वञे। व्याज ते वाइदो कर त व्याजी थो कावड़ियो वञे, शराब ते वाइदो कर त शराबी थो कावड़ियो वञे, बननि जे सोन ते वाइदो कर त कुराड़ो थो कावड़ियो वञे। ऐं मां हीअं चवंदो आहियां, चाइना वारनि खे बि मथां अहिड़ी दूरबीनी न हुजे सिधे रोड ठाहिण जी, पर असां वारे पोड़े खे अहिड़ो नंबर चश्मो पातल हूंदे, पर ॾिसो त बनो सिधो कटे कीअं थो। हा आहे बि पोड़ो, लट को सवा घुमी बि न सघो, पर ॾिसो इहो सिधो बनो कटे कीअं थो। अहिड़े पोड़ा चइबो त करामत अञा हले थी, न ॻाल्हायो, चइबो त करामत। अबा तुंहिंजी उमिरि बननि कटण जहिड़ी न आहे, तुंहिंजी उमिरि बननि कटण जहिड़ी कोन्हे। कंहिंजे लाइ थो करे, पुटनि जे लाइ थो करे, ये पुट सुभाणे कुल बि न पढ़ंदई, ये पुट सुभाणे ख़त्मा बि न ॼाणाईंदई। न कर पंहिंजी आख़िरत तबाह, न कर पंहिंजी क़बर तबाह। बननि जे लाइ वाइदो कर त कुराड़ो थो कावड़ियो वञे, पर्दे ते वाइदो कर त चङो भलो हथनि मां थो निकितो वञे। साईं ॻाल्हायो ई नथा। पर्दे ते वाइदो कर चङो भलो हथनि मां निकितो थो वञे। ओ जंहिंजी फतवा थी त पर्दो अथई दिलि जो बाबा, अखि त रब ॾिनी आहे ॾिसण जे लाइ, सदको वञा, पोइ तूं पंहिंजा बि त नंग कढ न। हा जॾहिं अखि तोखे मिली आहे ॾिसण जे लाइ, त पोइ ॿियनि खे बि त अखि आहे की न आहे। कंहिं अजीब कौल लिखियो आहे, मां वाइज़नि में कौल ॿुधाईंदो रहंदो आहे। ओ साहब अखियुनि खे हेठि कर, अखियुनि खे हेठि कर, जेकॾहिं अखियूं तोखे आहिनि नंग ॿियनि खे आहिनि, यादि रखजांइ नंग तोखे बि अथई, अखियूं ॿियनि खे बि अथई। जुमिलो सम्झी वई? हाणे त मां सम्झां 4 डिसंबर, छोरा तव्हांखे यादि हूंदो, हाणे जेको सिंध जो ॾियारो अचे थो कहिड़ी डिसंबर ते? 6 डिसंबर। हाणे त 6 डिसंबर जो ॾियारो अचे थो पियो, सुभान अल्लाह। हाणे त से उहे अलाए काॾे विया जेके नियाणियुनि खे रोड ते नचाईंदा, नियाणियूं मथे ते अजरक पाईंदियूं, कुलनि ते अजरक पाईंदियूं, पोतियूं न पाईंदियूं, बाक़ी अजरकनि जो शौक़ु थींदो। अब पोती उन्हनि खे पाइणो। ओ मुसलमानो नाराज़ न थियो, नाराज़ न थियो, अल्लाह जो वास्तो त वञा, कहिड़ी तबाही बि ईंदी। तबाहीअ जे किनारे ते पहुची चुकाऊं, उन रब करीम जी महिरबानीअ जो बचा था चऊं, न त बचण जहिड़ा ई न आहियूं। अब तव्हां बि घुमो फिरो था, हाणे थधि शुरू थी आहे त शादियुनि जी मौसम बि ईअं न। पोइ शादियुनि जे मौसम में मां सम्झां तव्हांखे हर जाइ ते मेखो साहब रहमतुल्लाह अलैह ॿुधण में ईंदो न बाबा, न था ॻाल्हायो अॼु? शादियुनि में मेखो साहब हूंदो न, त या साईं ॿेर वारो हूंदो, भला ॿियो असां मुस्लमान भला ॿियो कुझु हलाए सघंदासीं। इहा जेका अॻियां डाक्सन थी हले न, हिन डाक्सन में जेके लऊड पियल आहिनि, इहे लऊड भेण 80 साल जे पोड़े खे बि 18 सालनि जो छोरो था करे छॾे। हा साईं, 80 साल जो पोड़ो बि 18 सालनि जो थी थो वञे। अलाए त लऊड में फ़र्क़ु आहे, अलाए गाॾियुनि में फ़र्क़ु आहे, या अलाए ॿियो को फ़र्क़ु आहे। तव्हां बि सियाणा हो, मां सम्झो कुझु तव्हां बि ॿुधायो। ओ मुसलमानो, मूंखे हिकिड़ी ॻाल्हि थी यादि अचे,
एकड़ो वेचारो 75-80 साल जो पोड़ो मिलियो मूंखे जे अब्बासी साहब दुआ त घुर पोड़ा चो न मूंखे जे अब्बासी साहब दुआ त घुर मां देरी न कई मां जो पोड़ो आहे मां जो अल्लाह साईं तुंहिंजो ईमान ते ख़ात्मो कंदो चे पुछई सयूं शुरू थी वई कावड़ जो पोड़ो मूंखे जे पुछई सयूं शुरू थी वई चयो मां अरे बाबा वॾड़ा वीचारा चवंदा आहिनि साईं त दुआ जे लाइ दुआ घुर सिहत जे लाइ ईमान जो ख़ात्मो भला ख़राबु शइ आहे बाक़ी तूं ॿुधाए भला दुआ छाजी थो चवे चे मुंहिंजी उमिरि थींदी 75-80 साल हिकिड़ी 65 साल जी कुराड़ी ॻोल्ही आहे पोटा नथा बीहनि उहे बीहनि त मां कॾो कजो लावा लहां मां ईअं करे बीही रहियो अड़े सदुको वञाए पोइ ॿुधायो त हुनजा पुट बि अञा वेठा आहिनि अड़े तुंहिंजा पुट बि वेठा आहिनि ख़ुदा जी का रहमत वसई अञा बि पोटा नथा बीहनि जॾहिं 80 साल वारे खे एॾी एमरजेंसी आहे पोइ हिन घोटकी वारे 20 सालनि वारे खे छा कयूं हिते छोरनि खे ॻाल्हि वणे थी कम तो लथो आहे न अव कम तो लथो आहे न हा छोकिरनि खे इहा ॻाल्हि वणंदी ऐं छोकिरनि खे बि मां अर्ज़ु चवां थो वॾा चवनि था साईं शादी त करायूं पर छोरो जुआ त छॾे न हिते कीअं सभु पोड़ा मथे कंदो करे बीह रहे चवंदा न शादी करे सॼो ॾींहुं छोरो कमाए कोन थो जुआ तास होटल ते गुज़ारो पंहिंजी कमाई ॿिए जे मथां आहे त पोइ हे हिनखे जो पढ़ायूं ॿी धीअ फासायो त पोइ असां पंहिंजे कंध में त टोड़ो न विझूं न अल्लाह साईं असां मुस्लमाननि जे हाल ते रहम फरमाए जेकॾहिं पर्दे ते वाइदो कर चङा भला कावड़ जी वेंदई चङा भला कावड़ जी वेंदई जेकॾहिं शराब ते वाइदो कर जेकॾहिं ज़ुल्म नाक ते वाइदो कर त चङा भला कावड़ जी वेंदई केॾो मजमो आहे केॾो अवाम आहे पर जॾहिं हिन पोलिंग ते इलेक्शन थिए न पोइ ॾिसजांइ किताब खे वोट मिलंदई 17, 18, 20 अड़े माण्हू जलसनि में हज़ारे वोट साॻाई ॾाढे हो न जनरल अयूब खां वठी जो 20 हलिया आहिनि त वधनि ई नथा हा साईं मां 3 दफ़ा पाण सूबाई सीट ते बीठो आहियां तजुर्बो मूंखे बि आहे हीअं वॾा माण्हू भाकुर पाईंदई साईं चांहि पियो मानी खाओ पर इलेक्शन वारे टाइम ते चवंदई साईं असां तव्हां जाऊं पर ज़ाहिरो न कजो अड़े सदुक वञे तुंहिंजे ईमान ते हाणे वरी झाजी चांहि झाजी मानी अल्लाह साईं शल असांखे आलमनि सां मरण घड़ीअ ताईं शल निभाइण जी तौफ़ीक़ अता फरमाए आमीन चओ ओ मुसलमानो मां अर्ज़ पो क्या महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जने पांजो न्याणियों पढ़ायूं तोखे मूंखे भी न्याणियों पढ़ायूं पवंदियूं हे लफ़्ज़ बर्दाश्त कजाए हे लफ़्ज़ थोड़ो ॾुखियो आहे न्याणियुनि जे विहाण जो टाइम कोन्हे न्याणियुनि जे विहाण जो टाइम कोन्हे को तूं पाण समझदार आहे लिखियल पढ़ियल आहे उहो कहिड़ो ॾींहुं ख़ाली आहे जो कोरट में का न्याणी नथी पहुचे मूंखे पंहिंजे खैरपुर जे कोरट जो त मिसाल साम्हूं आहे अॼु फलाणे जी न्याणी अॼु फलाणे जी न्याणी अॼु फलाणे जी न्याणी असां तॾहिं त वाइदनि में चवंदा रहंदा आहियूं जेकॾहिं पुट खां ग़लती थी वई पुट जे ग़लतीअ जे करे पीउ कंधु मथे करे घुमी सघंदो भाउ मथे कंधु करे घुमी सघंदो अल्लाह न करे न्याणीअ खां जेकॾहिं ग़लती थी वई न को पीउ कंधु मथे करे घुमी सघंदो न को भाउ कंधु मथे करे घुमी सघंदो न पीउ न भाउ पर न्याणियुनि पढ़ाइण में 2 सूरत आहिनि ई आहिनि घणा दर्द आहिनि हिकु दर्द ॾाज जे पैसनि जो मसइलो हिकु दर्द छा लख जॾहिं हुजे तॾहिं मां न्याणी पढ़ायां आलम सगोरा वेठा थी काथे लिखियल आहे त लख खां सवा न्याणी न पढ़ाइबी वरी असांजा मुसलमान पंहिंजे मफ़ाद ख़ातिर चङा भला मुफ़्ती साईं मूंखे न्याणीअ जो टको बि हराम आहे बाक़ी अॻिले खे जेको मां 1.5-2 लख वठां थो न उहो बि पंहिंजे धीअ खे ॾाज ॾींदुमि साईं उहो बि त मां उन्हनि जो ई घर भरींदुमि अच्छा 18 साल ख़िदमत कयईं तूं जी हाणे ॾाज बि जॾहिं हो पैसा ॾिनी त पोइ धीअ पढ़ाए हा साईं
वो जे अगलन को पैसा वठी तो न्याणी ॾेन थो पोइ तुझे न्याणीअ के पया मेहननि में मारींदई लफ़्ज़ हे चवंदो मुड़ुसु सनी सुकी ॻाल्हि ते त वरी बि असां पैसो ॾिनोसीं तॾहिं पिणे पढ़ाई न त वेठे वेठे कुराड़ी थी वञे हा अब इहो मेणो ॾींदो की न ॾींदो ओ मुसलमानो मां अर्ज़ थो कयां अल्लाह जो वास्तो अथव न्याणियुनि जे विहाण जो टाइम कोन्हे न्याणियुनि जे विहाण जो टाइम कोन्हे अॻे छोकिरा होशियार हा पर हाणे न्याणियूं बि होशियार थी वयूं आहिनि असांजे मदरसनि में अल्लाह न करे काथे छड़ो तालिब को ॿधल जंजीर हो हाणे बि पीउ वेंदो आहे जंजीर से छोरो मुंहिंजो निभागो आहे बीहे नथो मां पंहिंजो अकाबिरनि खे चवां थो भले हो जंजीर हणनि न ॿधण न ॾियो इहे जंजीर हणी वरी साफ़ खे वठी न बाबा ॾिसो मदरसनि में मुलनि जो हेॾो ज़ुल्म बा अड़े इहो चंडो ॻोठो सॼे ॻोठ में चंडो आहे इहो वरी बि इन्हनि खे छा पता अलाए कीअं मदरसे में हलियूं बीठा छोकिरे खे जेकॾहिं ॿ चमाटूं लॻूं सभी तभी दुनिया उथी पवंदी अवा कल्ह तव्हां ॾिठो हूंदो त यूनिवर्सिटीअ में नियाणियुनि जे हॉस्टल मां नियाणीअ जो लाश निकितो आहे कंहिंजो पर तव्हांखे उते रड़ियूं नज़र असांजे बबरले में नाहक ज़ुल्म थियो आहे असां उन ज़ुल्म जे बि ख़िलाफ़ आहियूं नाहक ज़ुल्म थियो आहे जो उन बबरले शहर में हिकिड़े मासूम सां नाजायज़ी करे उनके कत्ल कियो वियो उन ज़ुल्म जे भी असां खिलाफ़ हूं असां आवाज़ उथारियो आहे जेकॾहिं हिंदुनि जे छोकिरे सां थिए थी भई सॼी दुनिया उथे थी हिनखे गोलियूं लॻियूं पर ॾाढ़ी पटकण को सवाइ ॿियो कोई न उथियो आवा कुरान पाक के गोलियूं लॻियूं ॾाढ़ी पटकन वारनि को सवाइ ॿियो कोई न उथियो सखर जे धरतीअ ते अल्लाह जे नालनि खे बुजा मिलिया त बि इहे ॾाढ़ी पटके वारा निकिता रसूलुल्लाह जे नाले खे नऊज़ बिल्लाह ज़बान ते लफ़्ज़ नथा अचनि छा कया नकुले कुफर कुफर न बाशद रसूलुल्लाह जे नाले जी तौहीन कई वई त बि ॾाढ़ी पटके वारा मालूम थियो अल्लाह सां वास्तो बि हिननि जो आहे रसूलुल्लाह सां वास्तो बि हिननि जो आहे कलामुल्लाह सां वास्तो बि हिननि जो आहे कि उन्हनि जो त वास्तो मंदर के जेकॾहिं मोहन जे दरे जे मूर्तिअ खे बुजा मिलिया त सॼी दुनिया उथी पई पर अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल ऐं कलामुल्लाह जी इज़त हिननि आलमनि को सवाइ ॿिए कंहिं वटि आहे ई न हो ॾिसे थो न त हो पुॼण वारो चए थो इन बतश रब्बिक लशदीद अल्लाह जी पकड़ ॾाढी सख़्त हुज़ूर अनवर अलैहिस्सलातु वस्सलाम जी चौथो नंबर न्याणी बीबी फातिमा रब करीम बीबी फातिमा साईं मां जेके घोट पैदा कयो तंहिंजो नालो हज़रत हसन साईं आहे तंहिंजो नालो सुहिणो हुसैन साईं आहे हे टी बीबी फातिमा चौथी बीबी फातिमा साईं मां रब करीम पीर साईं अब्दुल कादिर जीलानी जहिड़ो घोट पैदा कयो आहे घणियूं बीबी फातिमा मालूम थियो त नाले जो भी फ़र्क़ु अब मालूम थियो त नाले जो भी फ़र्क़ु हाणे असां मुसलमान के नबी से जे न्याणियुनि जा नाला बि न वणंदा नबी से जे घर वारनि जा नाला बि न वणंदा ॾिसंदासीं त टीवीअ ते नई अदाकार कहिड़ी आई आहे नओं अदाकार एक्टर कहिड़ो आयो आहे पुटनि ते नाला बि उन्हनि जा न्याणियुनि ते नाला बि हाय हाय मूंखे यादगिरी आहे मां पंहिंजे उस्ताद मोहतरम हज़रत साईं मीर मोहम्मद मीर अकबर सां गॾु हुजां हिकिड़ो ऑफिसर जो न सां नंढो छोकिरो हुजे पोइ चएसि हिन जे मथे ते हथड़ो घुमायो दुआ बि कयोसि साईं चयो दादा अल्लाह वधाईंदुसि रब ख़ुशि रख चएसि अल्हम्दुलिल्लाह मूंखे फ़ख़ुरु आहे नंढड़ो पर ABC सॼी यादि अथसि छा थो चवे आहे नंढड़ो पर से मुंहिंजो पुटु होशियारु आहे ABC सॼी मां सोचियुमि साईं गॾु न हुजे हा त मां चरियो हिनखे जवाबु अहिड़ो हुजे हा त वरी कंहिं मौलवीअ खे न चयां त ABC यादि अथसि साईं दुआ करेसि हाणे ABC वारे खे भी दुआ कर काॾे वञा अगर हक बात कहता हूं तो मज़ा उल्फत का जाता है
अगर खामोश रहता हूं तो कलीजा मुंह को आता है। मैं हक बात का हर वक्त इजहार करूंगा, मिंबर नहीं होगा तो सरेदार करूंगा, हकीकत करूंगा बयान दोस्तों, चाहे कट जाए मेरी जुबान दोस्तों। सगडे एड़ी सच मुझे जकड़ लजी खे तोड़े गिची पवन गच तभी चई वना जो चवड़ो। दुनिया भले नाराज से पर हो नाराज न थे। आलम सगोरा स्टेज ते मौजूद इन आलम सगोरा को तमाम मसलो पुछी था सगो। उलझम बिल जाम मिनन नार। महबूब सही फरमायो जो को आलम सगोरो हक लिखाए तो हक गाल खामो कतराए तो पियो हक न तो बुधाए। सही फरमाया क़यामत मुन आलम इल्म वारे के भी जहन्नम जो लगाम पारायो विंदो। कुछ आसानी मतो जिम्मेवारी ना है। चौथी बीबी फातिमा हुसैन जेमा रब करीम ते पियोन पीर सही रहमतुल्लाह अलैह जेड़ो घोट पैदा क्यों। तवज्जो करमा थोड़ो अगते तो हलाणो चायो। सैयदना अब्दुल कादिर जीलानी रहमतुल्लाह अलैह जी विलादत गीलान अरबिया में गाफ ना है उनके करे उनके जीलान चयो विंदो आ। फारस जो शहर वा जीलान। जीलान में विलादत थिया महीनो रमजानुल मुबारक जो वा। रमजानुल मुबारक जे महीने में विलादत थिया। फारस जो शहर आ जीलान। जीलानी माना जीलान वारो। जीलानी माना जीलान। तवज्जो कर अजीब गाल लिखी पया उन बीबी फातिमा जेला उन जे फर्जंद सैयद अब्दुल कादिर जीलानी रहमतुल्लाह अलैह जे पुट जेला जेका मां उन जे सीरत जे किताबन में गाल पढ़ी। अम्मा साण थी चवे रोजे रखण वारे टेम ते मूंखे रब करीम अब्दुल कादिर जड़ो पुट ॾिनो वा। रोजे रखण जड़ो टाइम जी जो वरी रमजानुल मुबारक में ऐलान थियो हाने रोजे रखण जो टाइम पूरो थियो। रोजे रखण जो टाइम पूरो थियो। अम्मा थी चवे रोजे रखण जे टाइम जे ऐलान खां अॻु में बिस्मिल्लाह करे थन पई जांस मुंहिंजो बच्चो थन धाए पियो। तवज्जो करे हिकिड़ो जुमिलो थो चवां। बिस्मिल्लाह पढ़ी करे थन ॾियण जो पंहिंजो फ़ाइदो आहे। अगे खोड़ एड़ियों अल्लाह जो वलियाणियों गुजरियों थी जेके बिना वज़ू जे बच्चे के थन भी न ॾींदियूं। बिना वज़ू जे बच्चे के थन एड़ियों खोड़ आलमियाणियों नेक सालियो औरतूं गुजरियों थी जेके पंहिंजे बच्चे के मथे उघाड़े थन भी न पियूं ॾियनि। बिस्मिल्लाह पढ़ण को सवा थन भी तो जिन बच्चन ते बिस्मिल्लाह पढ़ी वही, जिन बच्चन के वुज़ूअ वारी थन मिली, जिन बच्चन के मथे ढकियल थन मिली उहे भी तो वक्त जा वलीउल्लाह थिया ना। उहे भी तो वक्त जा छा थिया। अज भी छोरे के बिस्मिल्लाह वारी थन मिले थी। अदा ॻाल्हाए हा वाह। जेकॾहिं छोरो नंढो रुनो त मानस ॿई भुजा मुंहं में घड़ींदसि। मां हिकिड़े प्रोग्राम मुंहिंजा हर साईं मेखो साहब रहमतुल्लाह अलैह भी हुजे पोइ साईं जन अजीब जुमला चया मूंखे अञा उहा तकरीर जा लफ़्ज़ यादि आहिनि। साईं मेखो साहब रहमतुल्लाह अलैह फरमाए पियो त काका माई बुरदबार ऐं सियाणी हूंदी आहे वक़्त में कसर कढंदी आहे। का वरी हूंदी आहे जल्दबाज़ उहा वरी थॾे जो थॾे ते इन मौज़ूअ ते वञा नथो तव्हां परेशान न थीजो। हा वाह। मां हिकिड़ो थोरो नंढो मिसाल थो ॾियां। पोइ साईं मेखो साहब चवंदो तकड़ी उहा हूंदी जंहिंखे मुड़ुसु लफ़्ज़ ॻाल्हाए त उहो तकड़ में ॿ लफ़्ज़ ॿुधाएसि। मुड़ुसु चयो हिकु लफ़्ज़ हुन ठोकिया ॿ लफ़्ज़ पोइ हुन बि ॿ बाठा ठोकिया। वठु सॾु सॼे पाड़े में ओड़े में वठु सॾु आहे या हुसैन जहिड़ो रे जहिड़ो करबला रे करबला 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 वठु सॾु। पर जेका समझदार हूंदी चवंदी त मुड़ुस मूं कसर कढंदमि पर वक़्तु अचे त सम्झो था चिपी थी था। पोइ मेखो साहब रहमतुल्लाह अलैह वाइद में चइबो मूंखे यादगिरी आहे चई ॾिसंदी त मुड़ुस बि परियां वेठो आहे छोकिरे खे ॾींदी थञ पर छोरो धाईंदो न। हाणे सम्झंदी त मुड़ुस बि वेठो आहे उनजो बि ख़्यालु हेॾे आहे छोरे खे हथु थोरो रोवारींदी जी चवे त छोरो रोए थो थञ ॾियसि
पोइ हरू भरो ॾाढा चए कुते जा पुट अॻोणे बि त ॾिनी मां न सम्झाई छा मुड़ुस खे मुतवजा करे न चवंदी नंढे पुट खे कुते जा पुट अॻोणे बि त ॾिनी मां हाणे गार त छोड़े कया पर कसरत हुआ सो तव्हां त वॾा सियाणा हो समझदार हो अलाह साईं अहिड़े हमले खां बि बचाए आमीन बि नथा चओ छो भला हा साईं आमीन त चओ ओ मुसलमानो उहो दौड़ वयो जॾहिं वुज़ूअ वारी थञ हुई उहो दौड़ वयो जॾहिं बिस्मिल्लाह वारी थञ हुई हाणे वुज़ू बि कोन्हे बिस्मिल्लाह बि कोन्हे पोइ हालत कहिड़ी आहे पोइ जे ॿार खे नंढे हूंदे गारियूं मिलियूं जंहिंखे बुजा मिलिया पोइ मां उन्हनि ॿारनि जे लाइ चवंदो आहियां उन अमर जे लाइ बि चवंदो आहियां अम्मा जेकॾहिं तूं नंढे हूंदे छोरे खे मुंहं में बुजा ॾेई पोइ ॾिनी अथई धन्य पोइ इहो सुभाणे तोखे कुल्हनि ते हज बि कोन कराईंदई हा भाई इहो छोरो तोखे सुभाणे कुल्हनि ते हज बि साईं चवंदा टाइम पूरो आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन।